सैयद आसिम मुनीर, हिलाल इम्तियाज मिलिट्री। ख़वातीन और हज़रात, जनरल कमर जावेद बाजवा ने पाक फौज की कमान बाज़ाब्ता तौर पर चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल सैयद आसिम मुनीर, हिलाल इम्तियाज मिलिट्री को सौंप दी। जनरल आसिम मुनीर पाक फौज जे 17 सिपह सालार तौर कमान संभाले वरती। GHQ में कमान तब्दीली जी शानदार तकरीब। जनरल कमर जावेद बाजवा कमांड स्टेक नए आर्मी चीफ हवाले करे छड़ी। पाक फौज जे नए सिपह सालार जनरल आसिम मुनीर के गार्ड ऑफ ऑनर पेश। गार्ड का मुआयना कर रहे हैं। गाजी या शहीद का नस्बुलैन लिए ज्यादा फौज की दूसरी सीनियर क्रीम रेजिमेंट अब्बासिया रेजिमेंट के बाद 16 सलार 16 बलोच रेजिमेंट का दस्ता। 1980 में जनरल कमर जावेद बाजवा निशान इम्तियाज मिलिट्री ने इसी रेजिमेंट में कमीशन हासिल किया। जनरल कमर जावेद बाजवा 6 सालन जी मुलाज़मत जो मुद्दो पूरो करे आर्मी चीफ जे उहिदे तां रिटायर थी वियो। जनरल कमर जावेद बाजवा के अलविदाई सलामी पेश। जनरल कमर जावेद बाजवा पारां एजाज़ी गार्ड जो बि मुआयनो। कमांड जी तब्दीली खां पहिरीं जनरल कमर जावेद बाजवा जे नए आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां गॾिजी शहीदनि जी यादगार ते हाज़िरी गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी वई। अल्लाह ताला का शुक्रगुजार हूँ कि उसने मुझे इस अजीम फौज में खिदमत का मौका दिया और यूँ मुझे एक बामकसद जिंदगी अता की। सबसे पहले मैं जनरल सैयद आसिम मुनीर फौज की कमान बाज़ाब्ता तौर पर संभाल लेंगे। दिल की अथाह गहराइयों से आर्मी चीफ के ओहदे पर प्रमोट होने पर मुबारकबाद पेश करता हूँ और ये उम्मीद करता हूँ कि उनकी प्रमोशन मुल्क और फौज की कामयाबी का बायस बनेगी। पाक फौजी कुर्बानियुनि जे करे अॼु मुल्क में अमन आहे। अज़ीम फौज सदाई मुंहिंजी आवाज़ ते लबैक चयो। अल्लाह साईं जो शुक्रगुज़ार आहियां जो मूंखे अज़ीम फौज जी क़यादत जो मौक़ो मिलियो। जनरल आसिम मुनीर जी मुक़ररी मुल्क ऐं फौज जे लाइ हाकारी साबित थींदी। गुमनामी में हलियो वेंदुसि पर फौज सां रूहानी राब्तो रहंदो। जनरल कमर जावेद बाजवा जे कमान तब्दीली वारे तकरीब ते ख़िताब। मोड़ तोड़ तिले राना The Balochi Leva. Pashto cultural song Bibi Shireen. The rich culture of traditional Kashmiri music. मेरे वतन तेरी जन्नत में आएंगे एक दिन। आर्मी चीफ जे कमान तब्दीली वारे तकरीब दौरान GHQ बैंड जी शानदार परफॉर्मेंस मिली नगमन समेत सिंध पंजाब बलूचिस्तान ऐं खैबर पख्तूनख्वा जे लोक गीतनि जो धुनूं बि पेश कयूं वयूं। कमान तब्दीली जी तकरीब में चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी हथियारबंद फौजनि जे सरबराह सीनियर जनरल ऑफिसरनि वज़ीरनि वफ़ाक़ी वज़ीरनि सेक्रेटरीज़ ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जे नुमाइंदनि जी शिरकत। वज़ीर आज़म जो आर्मी चीफ के फ़ोन शहबाज शरीफ़ जनरल आसिम मुनीर के आर्मी चीफ जो उहिदो संभालण ते वाधायूं ॾिनियूं। संदसि चवणु आहे त बहादुर पाकिस्तान आर्मीअ जे सिपह सालार जो मनसब संभालण वॾो एज़ाज़ आहे।
वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी विच में मुलाक़ात। मुल्क जे सूबाई मौजूदा सियासी सूरत हाल ते ख़यालनि जी ॾे वठि। वज़ीर आज़म जो चवणु आहे त हुकूमत मुल्की मईशत मुस्तहकम करण लाइ हर मुमकिन क़दम खणी रहिया आहिनि। इत्तेहादी हुकूमत जे ॾुखियनि फ़ैसिलनि सां मुल्क ॾेफवाली जी ख़तरे खां निकिरी चुको आहे। मुआशी सूरत हाल बाबति ग़लति मामलात पखेड़े बेबुनियाद जज़्बाती हालतूं पैदा कयूं पई वञनि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां पार्टी जे हीरोज़ ऐं जियालनि खे भेटा पेश। सदस्य चवणु आहे त पीपल्स पार्टी टिनि आमरनि खे शिकस्त ॾेई जमूरियत खे सोभ ॾियारियो आहे। पीपल्स पार्टी जा कारकुन बेमिसाल आहिनि। मादरे जमूरियत बेगम नुसरत भुट्टो मुल्क ऐं क़ौम ख़ातिर सभु कुझु कुर्बान करे छॾियो। शहीद बेनज़ीर भुट्टो औरत हूंदे बि सफ़ाक चोलीअ सां मुज़ाहमत कई। हू क़ाइदे अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जा सियासी पैरोगार आहिनि। संदन हर फ़ैसिलो जमूरियत जी बका लाइ हूंदो आहे। पीपल्स पार्टी जे 5वें यौम तासीस जे हवाले सां हैदराबाद में जलसो। वॾे अंग में जियाला शरीक गो न्याज़ी गो जा नारा। पीपल्स पार्टी वटि कुर्बानी ऐं कारनामनि जी तारीख़ आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क खे एटमी ताक़त बणायो ऐं मुफ़्तिया आइन ॾिनो। आसिफ अली ज़रदारी पार्लियामेंट खे मज़बूत कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी FATF मां पाकिस्तान जो नालो कढायो। पीपल्स पार्टी अवाम खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ॾिनो। मुल्क में बदतरीन ॿोॾ आई ऐं पीपल्स पार्टी मुतासिरनि में इमदाद विराई। पीपल्स पार्टी अवाम जी हुक्मरानी ऐं हारिन मज़दूरनि जे हक़नि जी ॻाल्हि करे थी। सूबाई वज़ीर शर्जील नाम मेमण जो जलसे खे ख़िताब। चई इमरान ख़ान चवे थो त हू सिंध फतह करण ईंदो। PTI चेयरमैन सिंध अची त ॾेखारे। संदसि बेदन ऐं टमाटरनि सां इस्तक़बाल थींदो। इमरान ख़ान मनी लॉन्ड्रिंग कई। मुल्क जे ख़ज़ाने ते धड़ा हया। घड़ी चोर में बि हैट्रिक कयई। KP जे बोर्ड जा पैसा लॉन्ग मार्च ते वहाए छॾियईं। कराची जे नेशनल पार्क में सुभाणे पीपल्स पार्टी जे यौम तासीस जो जलसो थींदो। इंतज़ाम मुकम्मल। बिलावल भुट्टो ज़रदारी जलसे में शिरकत कंदो। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो जे छॾियल मिशन खे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में मंज़िल मक़सूद ताईं पहुचायो वेंदो। PTI चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त साफ़ शफ़ाफ़ चूंडूं वक़्त जी अहम ज़रूरत आहिनि। तेज़ीअ सां बिगड़ंदड़ मुआशी सूरत हाल क़ौमी बक़ा ऐं सलामती लाइ ग़ैर मामूली ख़तरनि खे हवा ॾेई रही आहे। मुल्की तरक़ी जे पाइदार बुनियादनि लाइ आइन ऐं क़ानून जी बालादस्ती लाज़िम आहे। पंजाब असेंबलीअ खे कंहिं बि सूरत में टोड़ण न वेंदो। पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जो ऐलान हर तरह जी तयारी करे वरिती आहे। अवामी मैंडेट ते धाड़ो हणण न ॾिनो वेंदो। PTI जा केतिराई माण्हू राब्ते में आहिनि। लाहौर में अता तार जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल हसन मुर्तज़ा जो चवणु आहे त पीपल्स पार्टी इदारनि जी मज़बूती चाहे थी। इत्तेहादनि सां हर वक़्तु गॾु हूंदी।
इस्लामाबाद की अदालत तकरारी ट्वीट केस में गिरफ्तार PTI सेनेटर आज़म सवाती जो वधीक 6 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मंजूर करे वरितो। आज़म सवाती पारां संदसि वकील बाबर अवाण अदालत में पेश सिक्योरिटी ख़दशनि सबबि आज़म सवाती खे अदालत में पेश न कयो वञे। बाबर अवाण जी दरख़्वास्त अदालत क़बूले वरिती। PTI सेनेटर जो 3 डिसंबर ताईं रिमांड मंजूर कयो वियो। इक़्तिसादी राब्ता कमेटी ईंदड़ आम चूंडनि बाबति इलेक्शन कमीशन लाइ 15 अरब रुपयनि जी टेक्निकी ग्रांट जी मंजूरी ॾेई छॾी। सुद समावारी वज़ारत जी समरीअ ते मीडिया मुहिम हलाइण लाइ बजट मंजूर के इलेक्ट्रिक लाइ बिजलीअ जी हिक जहिड़े टैरिफ जी बि मंजूरी। ECC सरकारी पावर प्लांट्स जी वाजिब अदायगी लाइ 93 अरब 43 करोड़ जी ज़मनी ग्रांट ऐं साल 2023 में तबकाउ फसल लाइ घटि में घटि इमदादी क़ीमत जी बि मंजूरी ॾेई छॾी। नेपरा बिजली जे फी यूनिट अघ में 32 पैसनि जी लात करे छॾी। बिजली क़ीमत में घटिताई अक्टूबर जे फ्यूल एडजस्टमेंट जी मद में कई वेंदी। बिजलीअ जे अघ में लात लाइफ लाइन ऐं के इलेक्ट्रिक वापीदारनि ते लागू न थींदी। बिजलीअ जी क़ीमत में घटिताई जो तफ़सीली फ़ैसिलो पोइ जारी कयो वेंदो। नेपरा पधिराई जारी करे छॾी। M6 मोटरवे करप्शन केस जी जांच जारी। नैब टीम डिप्टी कमिश्नर ऑफिस मटियारी पहुची वई। DC ऑफिस जी रिकॉर्ड जी छिपछाड़ रेवेन्यू ऑफिसरनि खां पुछा ॻाछा कई वई। हैदराबाद जी अदालत अॻूणे असिस्टेंट कमिश्नर मंसूर अब्बास CA सिंध बैंक जे एरिया मैनेजर ताबिश शाह खे 7 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते एंटी करप्शन हवाले करे छॾियो। मली जे इलाइक़े शमसी सोसाइटी में घर मां 6 भातियुनि जा लाश हथ वारजी वियल में औरत ऐं संदसि 3 धीअरूं शामिल। औरत ऐं छोकिरियुनि खे गलो कपे बेदर्दी सां क़तल कयो वियो। पुलिस मूजिबि 4 लाश हिक ज़ख़्मीअ खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। SP शाह फैसल कॉलोनी जो चवणु आहे त हाज़िरी तौरु लॻी रहियो आहे त जवाबदार ज़ाल ऐं ॿारनि खे क़तल करे ख़ुदकुशी जी कोशिश कई आहे। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वरितो। एडिशनल IOG खां रिपोर्ट तलब। वाक़े में मुलविस जवाबदार जी तुर्त गिरफ़्तारी जी हिदायत। खैरपुर भरिसां इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो। सदर जे भेटो में नलके तां पाणी भरण ते पेनू फ़क़ीर औरत जी तस्दील। बासरनि तशद्दुद करे साजिदा मलाह जो मथो फाड़े छॾियो। खेसि वारनि खां झले गीलियो वियो। ज़ख़्मी औरत ऐं संदसि मासूम पुट खे पाड़े वारनि इस्पताल पहुचायो। मिठी में नायाब नस्ल जे हिड़नि जो शिकार कंदड़ जवाबदारनि ते ॾोह साबित 1 साल कैद जी सज़ा। एडिशनल सेशन जज जी अदालत जवाबदार मक़तूल रामू ऐं अब्दुल्ला समे जो मथां 1 साल कैद सां गॾु 20 लख ॾंड जी सज़ा ॿुधाई। जवाबदारनि खे ॻुझी इतला ते हिड़नि जे बचनि सूधो गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वियो। जैकबाबाद जे फारूक टाउन वारे इलाइक़े में कचरे जे ढेर वटां लाश हथ। सदर थाणे जी पुलिस लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। सुञाणप न थी सघी। सिंध जीअंदी रहंदी आबाद धरती रहंदी। सिंध जीअंदी रहंदी आबाद धरती रहंदी। हिम्मतूं हौसला कोशिशूं बलबला। हिम्मतूं हौसला कोशिशूं बलबला। हिक ॿिए जा सभु थियूं हिक गॾिजी भरसला। सिंध जीअंदी रहंदी आबाद धरती रहंदी। सिंध
धरती टीवी पारा सिंध जी सकाफ़त जो ॾियारो मुंहिंजी धरती मुंहिंजो शान सिंध जी नए सिर रावत जो अज़म जिसरे हेठि मल्हाइण वारे ऐलान जी भरपूर आजियां सकाफ़ती ॾियारे जे मुनासिबत सां धरती टीवी टाइटल्स जारी करे छॾियो। सॼी सिंध में सकाफ़ती ॾियारो शानदार नमूने सां मल्हाइण जूं तयारियूं जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में सकाफ़ती तक़रीबूं सकाफ़त सां मुहबत जो भरपूर इज़हार। अजरक टोपिया शान असांजो मेहमान नवाज़िया पान असां